ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم تلك الرسل فضلنا بعضهم على بعض منهم من كلم الله ورفع بعضهم درجات صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين میرے محفل پیر طریقت رہبر شریعت حضرت قبلہ سائیں میاں عبدالغفور دامت برکاتہم العالیہ سجادہ نشین خانقاہ عالیہ کٹبار شریف وارا انجا نور نظر لخت جگر ہنا قافلہ محمد کامل جا سروان اگوان حضرت صاحب زادہ غلام محی الدین مجلس میں بیٹھل جلیل القدر عظیم الفکر علماء مشائخ قومن جا چنا مرس ہڑی عاشقان مصطفیٰ اسی ہڑی خوش نصیب آئیوں اج مدینے والے میر جے عشق واری محفل میں حاضر تھے ننڈپڑ کھاں منہ پنجے مرشد کریم والد گرامی کھاں دربار عالیہ کٹبار شریف وارن دی تعریف بدھی ہوئی مجھا والد گرامی خلیفہ ہویا مرید ہویا قطب عالم حضرت پیر مٹھا سائیں رحمت اللہ علیہ جا لاڑکانے وارا پیر مٹھا سائیں رحمت اللہ علیہ پانچی زبان ولایت ساں دربار کٹبار شریف وارن مشاہدن جی واکھان اے تعریف کندا ہویا ایکڑو واقعو حضرت پیر مٹھا سائیں جن بیان فرمائے کہ کٹبار شریف وارا بزرگ پانچے چند مریدن سا سفر میں وجن پیا رستے میں ہویا کتے نار ہلیو پہ نار پانی جو نار سمجھو دا نا نار ہلندو انہیں ماں رینگٹ جو آواز تھیندو وہ آواز جنی مل فقیرن بدھو فقیر جے مرید حضرت کٹوار رحمت اللہ علیہ وارن سا گڑ ہویا انہیں رینگٹ جے آواز بدھن سا انہوں کے جذبو تھی ہوئے وجب تاری تھی ہوئے حضرت سادی رحمت اللہ علیہ فرمائے کسانے کے عزت پرستی کنند براواز دولاب مستی کنند جنجے دلن میں اللہ جی محبت ہوں دیا رسول اللہ جو عشق ہوں دوا وہ نار جے رینگٹ جو آواز بدھی پہ وجد تاری تھی بھی دوا عشق جی پاہ کرم تھی بھی دیا یہ وہ فیض واری دربارہ کٹبار شریف وارا مشائق جن دنیا وارن کے اللہ جی محبت سے کھاری رسول اللہ جو عشق سے کھاریو رب سا ملن جو راہوں سے کھاریو مدینے والے میر جی زیارت دیدار جا جلوہ دے کھاریا اج ان پاک آستانے جے طرفا ہی جکا نورانی محفل تھی رہی جن جو عنوان ہے مقام مصطفیٰ مٹھا ساری کائنات میں
पैगंबर आया, नबी आया, रसूल आया, अल्लाह जा महबूब पैगंबर दुनिया ते तशरीफ खड़ी आया, पर तुझो नबी मुझो नबी सभनी जो अगवान सरवान कायद। कुरान तो फरमाए तिल कर रसूल फद्दलना बादहुम अला बाद, ये रसूल हैं जिनमें हिकड़न के बियन थे अल्लाह फजीलत अता फरमाइया। मिनहुम मन कल्लम अल्लाह, उन नबियन मा उन रसूलन मा के रसूल हुआ जिनसा अल्लाह कलाम कंदो, अल्लाह गुफ्तार कंदो हो। यानी हजरत मूसा कलीमुल्लाह कोहे तूर ते वजे अल्लाह जी जात सा कलाम करे, रब सा बिल मुशाफा गुफ्तार हजरत मूसा कलीमुल्लाह करे। व रफा बादहुम दरजात, इन सभनी पैगंबरन सभनी नबियन सभनी रसूलन मा उहो रसूल रब मोकिलियो जेके अल्लाह सभनी जे मथा दर्जन जी बुलंदी अता फरमाई। बिला शक बिला शुबा असां सुन्निन जो ईमान आ, असां जो अकीदो आ त हर ई नबी पैगंबर इज्जत वारा अजमत वारा। याद रखो मुसलमानों, के भी नबी में को ऐब कटे, मन आब नबीयन फकत कफर, के भी नबी में को ऐब कटे उन वक्त वो काफर थी विंदो, दीन का खारिज थी विंदो। जेतरा भी नबी आया के नबी में ऐब ना है, हर नबी इज्जत वारो अजमत वारो शान वारो बनजी आयो। पर तुझो नबी मुझो नबी सभनी नबियन जो इमाम बनजी आयो। मदीने वाले साईं गुफ्तार करे तो मुस्तफा जी गुफ्तार बेमिसाल, हले तो रफ्तार बेमिसाल, हुजूर जो हुस्न बेमिसाल, हुजूर जो इल्म लाजवाल। दिल पर नबी जेको बदन ते कपड़ो पाए वो कपड़ो बेमिसाल। मुस्तफा जो शहर शहरन में बेमिसाल, मुस्तफा करीम जी बोली सभनी बोलियन में बेमिसाल। मुस्तफा जो जमानो सभनी जमानन जो सरदार, मदीने वाले जो शहर सभनी शहरन जो सरदार। कोई मिसल नहीं ढोलन दी जी। हजरत पीर मेहर अली साईं तो फरमाए कोई मिसल नहीं ढोलन दी, चुप कर मेहर अली इत जा नहीं बोलन दी। सुभान अल्लाह। मदीने वालों साईं रब खेन इल्म हुओ दिनो जो सारी कायनात जा इल्म, सारे अगन पोयन जा हे पैगंबरन जा इल्म, दाना दानिश्वर प्रोफेसर डॉक्टर उन सभनी जा इल्म कढ करे हिक जाइ ते जमा कजन। मुस्तफा जे इल्म जे अॻियां ईअं हिने जीअं समुंड मजा झिरकी चुंब भरींदी है। सुभान अल्लाह। समुंड मजा अगर झिरकी चुंब भरे बुधायो तो झिरकी जी चुंब में केतरो पानी इंदो, छा पंहिंजे झिरकी चुंब में समाए सघंदी। अगन पोयन जा हड़ई इल्म ये झिरकी जे चुंब वारे बिन कतरन वांगुर आहिनि। मुस्तफा करीम जो इल्म अथाह बेपयान समुद्र वांगुरा। मुस्तफा जो हुस्न जमाल सारी दुनिया के हसीनन जा हुस्न गडु कजन, सारे जमाल कठे कजन, पर मुझे लजपाल नबी जो हुस्न सभनी का मथे। हत्ता कि दुनिया में हुस्न मशहूर है हजरत यूसुफ अलैहिस्सलाम जो। जनाबे यूसुफ अलैहिस्सलाम जने दुकार पियो मिस्र जा मानू बुखारा उन्यारा हजरत यूसुफ जे अॻियां ईंदा हा, दीदार यूसुफ अलैहिस्सलाम जो कंदा, उन्हनि जी भुख बि लही वेंदी उञ बि लही वेंदी। पर उलमा लिखियो आहे, शमाइल वारन लिखियो आ त हजरत यूसुफ जो हुस्न ऐं जमाल हुस्न सभी हुयो ऐं मोहम्मद मुस्तफा जो हुस्न हुस्न मली हुयो। हुस्न सभी जाके सरबो आ। हिकड़ो भेरो ॾिसो, ॿ भेरा ॾिसो, टे भेरा ॾिसो, दिल भरजी वञे, ढो थी वञे।
ॾिसण सां दिल सैर थी वञे, दिल भरपूर थी वञे, पर हुस्न मली उनखे सरबो आहे। ॾिसंदा वञो उञ वधंदी वञे, ॾिसंदा वञो तड़प वधंदी वञे, जीअं जीअं ॾिसो तीअं तीअं इश्क वधंदो वञे। जंहिंजे ॾिसण मां दिल न भरजे, जंहिंजे ॾिसण मां अख न भरजे, उहो हुस्न मली जेकॾहिं मिलियो त तुंहिंजे मुंहिंजे नबी मदीने वारे साईं खे। सुभान अल्लाह। जेकॾहिं मुस्तफा दे बदन पाक जी सिरापा अक़दस जी ॻाल्हि कजे त मुंहिंजे आका जे वजूद जो दुनिया में के सायो न ॾिठो, पाछो न पियो। छो पाछो छो न पियो? हेॾो वॾो इज्तिमा आहे, माशाअल्लाह हज़ारे माण्हू मौजूद आहिनि, पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो ॾेखारियो जंहिंजो वजूद बिना पाछे जे हुजे, कोन नज़र ईंदो। दुनिया ॻोल्हे ॾिसो, रुॻे सोबतपुर छा, सॼो बलोचिस्तान, सॼो पाकिस्तान, सॼी दुनिया घुमो, को बि साये खां सवा तव्हांखे बदन नज़र न ईंदो। पर जे इहो बदन आहे त तुंहिंजे मुंहिंजे नबी मिठे मोहम्मद करीम। सुभान अल्लाह। भला हिकिड़ो दिल में सवाल पैदा थींदो, ज़हन में सवाल ख़लश पैदा थींदी, हुज़ूर जो पाछो छो न पैदा थियो? सॼी दुनिया वारनि जो पाछो, हता कि पैगंबरनि जा नबीअनि जा बि पाछा हुया। हज़रत मूसा जो पाछो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो पाछो, हज़रत दाऊद जो सायो हुयो, हज़रत इब्राहिम जद्दुल अंबिया उनजो बि सायो हुयो, पर मदीने वारे जो सायो छो न थियो? इन में कुछ राज आहिनि। सुभान अल्लाह। साईं किबला साहबजादा साहब जन बयान पे फरमायो त मदीने वारे जो वजूद नूर, अल्लाह जे नूर मां खलकियल नूर आहे। पोइ मिठा नूर माना रोशनी, नूर माना चिटाई, ऐं पाछो हूंदो आहे कारो। ॻाल्हायो पाछे जो रंग हाणे नूर वारे सां गॾु पोयों कारी जे हले या ठहे थी जी। अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी, कारी शइ, कारो पाछो मुस्तफा करीम जे नूर वारे बदन जे पुठियां इहा कारी शइ ठहे ई नथी, इन जे करे रब ख़लकियो। वरी मिठा सिज या चंड या बत्ती बिजली पाछे के घटाईंदी पाए, वधाईंदी पाए। मसलन सुबुह जे वक़्त में सिज उभरंदो आहे, पाछो ओलह ते हूंदो आहे, पाछो तवील डिघो, पर जीअं सिज मथे चढ़ंदो ईंदो पाछो घटिबो वेंदो, सायो घटिबो वेंदो। सिज मंझंदि टाक ते अची वञे, पाछो पेरनि में अची गायब थी वेंदो। वरी जीअं सिज लड़ंदो त पाछो वरी ओभर ॾे वधणु शुरू कंदो, वधंदो वेंदो। जीअं जीअं सिज ढलंदो वेंदो तीअं तीअं पाछो वधंदो वेंदो। मिठा सिज पाछे खे घटाए थो, वधाए थो। अल्लाह खे इहा ॻाल्हि न वणी। सिज केरु थींदो आहे? मोहम्मद मीर जे पाछे खे घटाए या वधाए। मुस्तफा जो शान उहो जेको अल्लाह खुद पालाई अल्लाह करे छॾियो। अहिड़ी शइ न खपे, अहिड़ो पाछो न खपे। ही अल्लाह जी मोहब्बत जी तकाज़ा हुई। रब जी ज़ात जेका मदीने वारे साईं सां मोहब्बत रखंदी आहे, उन मोहब्बत जी तकाज़ा हुई त सिज खे मजाल नाहे जो मुस्तफा जे साये खे घटाए। ऐं ॾिसो ॿ माण्हू बीठा हुजनि, ॿिन्ही जो पाछो जुदा हूंदो। हे असलम आहे, हे अकरम आहे, हुनजो पाछो जुदा। असलम जो पाछो जुदा, अकरम जो पाछो जुदा, पर इहे पाछा गॾिबे वेझा थींदा वञनि, वेझा थींदा, आमो साम्हूं अची वञनि, पोयों पाछो हिकिड़ो नज़र ईंदो। पोयों ॿ पाछा नज़र न ईंदा, हिकिड़ो पाछो नज़र ईंदो। हाणे जेकॾहिं महबूब जी ज़ात कायनात में बेमिसल आहे, हुजूर जहिड़ो को आहे ई कोन, त पोइ हुजूर जे पाछे जहिड़ो कंहिंजो पाछो कीअं हुजे? हुजूर जे पाछे सां को ॿियो पाछो ज़म कीअं थी वञे? हिकिड़ो पाछो नज़र अचे। इहा ॻाल्हि अल्लाह जी ग़ैरत खे गवारा न हुई। मुस्तफा जो रब पाछो ई न ठाहियो। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत।
उलमाए अहले सुन्नत, मशाइख अहले सुन्नत। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो, सही मुस्लिम में हदीस है, मुस्नद अहमद बिन हंबल में रिवायत है, मुझे आका फरमायो त हर नबी के रब हिकड़ी दुआ दिनी। हुआ त नबी जो हड़ई दुआऊं मकबूल है न, पर हिकड़ी खास दुआ हर पैगंबर के रब दिनी। हर नबी पंजी दुआ दुनिया में घुरी छड़ी। हज़रत नूह जी कौम वारन जने घणो तंग कयो न, 950 साल अल्लाह जे नबी तबलीग कई, न मुड़िया। सिर्फ 40 माण्हू मुसलमान थिया। ऐं नबी के जो कावड़ आई त हीअं दुआ घुरी, रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा। मौला हिन रोए ज़मीन ते काफरन जो हिकड़ो बि ॿोठ न छॾजा, सभिनी खे तबाह कर। वला यलिदु इल्ला फाजिरन कफारा। हिननि जा बच्चा के जमंदा उहे भी काफर हुंदा, उहे भी नाफरमान हुंदा। हिनन जा बच्चा नस्ल भी खत्म कर, बस नस्ल उहे बचंदा जेके बेड़ीअ में मूसा गडु हुंदा। ए जेकी असा वेठा आहियूं न, ये उन्हनि 40 जे नस्ल में जऊं आहियूं जेके नूह सां गडु बेड़ीअ में हुआ। हज़रत नूह जी दुआ सां कुर्रे अर्द तबाह बर्बाद थी वई, हिकड़ो भी इंसान बाकी न बचो। नबी पंहिंजी दुआ हिते घुरी छड़ी, इब्राहिम पंहिंजी दुआ घुरी छड़ी, हज़रत मूसा पंहिंजी दुआ घुरी छड़ी, हज़रत ईसा पंहिंजी उहा ख़ास दुआ घुरी छड़ी। साईं फरमाए, इन्नी इख्तबअत दुआई ले उम्मती यौमल क़ियामह। मां पंहिंजी दुआ रिजर्व में रखी छड़ी आहे, मां पंहिंजी दुआ लिकाए रखी आहे। मुआ दुआ न घुरी आहे। जने क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐं मुंहिंजा उम्मती ग़मज़दा उथंदा, ॾुखारा ऐं परेशान हूंदा, वाहिदुल क़हार जी कोरट लॻंदी, इंसान परेशानी में मुब्तला हूंदा, यार यार जो अगियार बणिजी वेंदो, भाउ भाउ खां धार बणिजी वेंदो, को कंहिंजो पुरसाने हाल न हूंदो। सरकार फरमायो, जने उहो ॾिहाड़ो ईंदो जंहिं ॾिहाड़े ते को कंहिंजी मदद करण वारो न हूंदो, को कंहिंजी रेड़ दाह ॿुधण वारो न हूंदो, उन ॾिहाड़े ते मां मोहम्मद उहा पंहिंजी दुआ घुरी पंहिंजे गुनहगार उम्मतुनि खे छॾाए जन्नत ॾिनी। सुभान अल्लाह। जीअं मदीने वारे साईं पंहिंजी ख़ास दुआ पंहिंजी उम्मत जे लाइ लिकाए रखी, तीअं मुस्तफ़ा करीम पंहिंजो सायो बि क़यामत जे ॾिहाड़े जे लाइ लिकाए रखी। कीअं? जॾहिं महशर जो मैदान थींदो, लवाउल हम्द यौम ज़िंदगी, हम्द जो झंडो सरकार जे हथ में हूंदो। साईं फरमायो त जेको मुंहिंजे झंडे जे छांव में आयो, मुंहिंजे शफ़ाअत जो हक़दार थी वेंदो, जन्नत जो हक़दार करार ॾिनो वेंदो। उन ॾिहाड़े मुस्तफ़ा करीम जे लवाउल हम्द जो उहो सायो ज़ाहिर थींदो, जे साये जे सदके ही गुनहगार उम्मत छुटी जन्नत जी हक़दार। सुभान अल्लाह। हिकिड़े ॾींहुं इमाम अहमद बिन हंबल रिवायत आंदी आहे, हिकिड़े ॾींहुं सोना हबीब जलवकर हुआ, सोना नबी तशरीफ फरमा हुआ। जिब्रील आयो, अर्ज कई, या रसूल अल्लाह, अल्लाह अवा के इख्तियार ॾिनो आहे ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकु ॻाल्हि, ॿिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि क़बूल फरमायो। साईं फरमाया, जिब्रील कहिड़ो इख्तियार? अर्ज कई, या रसूल अल्लाह, अल्लाह अवा के ही इख्तियार ॾिनो आहे त तव्हांजी अधु उम्मत जन्नत में वेंदी। हिकिड़ो इहा ॻाल्हि क़बूल कयो, या तव्हां शफ़ाअत क़बूल कयो। शफ़ाअत खपे या अधु उम्मत खपे? असां त चवंदासीं अधु छुटी वञनि बिना हिसाब जे, इहा वॾी ॻाल्हि आहे। पर न, मदीने वारे साईं फरमायो त जिब्रील, मूंखे अधु उम्मत जन्नत में वञण न खपे, मूंखे शफ़ाअत जो ऑर्डर खपे। ए जिब्रील, मानू समझंदा तो मुझी शफात नेकोकार आबिद साले दुर्वेश सूफिन आबिदन जाहिदन लाए हुंदी,
पर मां मोहम्मद तो ऐलान कया तो मुझी शफात लिल मुतलव्विसून अल खत्ताऊन गदला ए गुनहगार मुझा उम्मती क़यामत में उन्हनि जी शफात करे छॾाए जन्नत ॾे वेठा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ बेटा उन नबी जो शान आ, मुझे आका जो मर्तबो आ। इमाम हाकिम शहीद अल मुस्तदरक में रिवायत आंदी आ। साईं फरमाता सय्यदुल अंबिया खमसतुन नबियन, 1.25 लाख नबियन जा सरदार 5 नबी आहिनि। 5 पैगंबरन के अल्लाह सभिनी पैगंबरन जे मथा वधीक शरफ ऐं इज्जत ॾिनी आ। नूहुन व इब्राहिम व मूसा व ईसा व मोहम्मद। हजरत नूह, हजरत मूसा इब्राहिम, हजरत मूसा, हजरत ईसा ऐं मोहम्मद करीम, ये 5 हड़नी नबियन में सभिनी खां वधीक इज्जत अज़मत शान वारा मकाम वारा आहिनि। साईं फरमायो त वरी इन्हनि 5 मंझां अल्लाह मूंखे चूंडियो आहे, इन्हनि 5 जो ऐं 1.25 लाख हड़नी जो सरदार आया त मां मोहम्मद। हिया मुझे आका जो मकाम, हिया मुझे सोने नबी जो शान, जो 1.25 लाख नबी पी मुझे हबीब जे लवाउल हमद दे छां गोलींदा। सोनो नबी सभिनी जो सरवार अगवान ऐं हड़नी जो कायद ऐं रहबर हूंदो। बेटा वो बुधायो एड़े नबी जा असा उम्मती थियासीं, एड़े महबूब जी गुलामी में आयासीं। इहो अल्लाह जो एहसान आहे या न? रब जो थोरो आहे या न? वो जे हेडो अल्लाह असा ते एहसान कयो आहे त असा जे मथा बि को हक़ आहे या न? असा जे मथा बि का जिम्मेदारी आहे या न? दोस्तो भाइरो, जॾहिं अल्लाह असां ते महबूब जी ज़ात जे ज़रिए इनाम इकराम फरमायो, असां खे महबूब जी उम्मत में शामिल फरमायो, हाणे असां जो हक़ आहे उन नबी जी इताअत कयूं, उन नबी जी गुलामी कयूं, उन नबी जी फर्मा बरदारी कयूं, जेको हुक्म हबीब जो मिलंदो वञे उन ते अमल कंदा वञो। छा मुस्तफा जे उम्मती के या गाल ठहे थी मुसलमानन जा रत हारे, खून हारे, कत्ल करे, खून रेजी करे, शराब पिए, नशो करे, बेहयाई जा कम करे, मुस्तफा जे गुलामन के या गाल न ठहंदी आ। साईं फरमायो जेको केते ओलारे, बंदूक ओलारे, कुहारी ओलारे, हिकड़ो मरी पियो, साईं फरमाया 2 जहन्नम में वेंदा। असाबन जो सही ही त कातिल हुयो, फमा बालुल मक़तूल, मक़तूल छो वो त मरी वियो, वो त कत्ल थी वियो, वो छो दोज़ख में वेंदो? साईं फरमाया त उन्हें भी त तलवार सिधी कई। हे कातिल आ पर हो अज़्म कत्ल रखे पियो, कत्ल जो इरादो रखे पियो, इहो भी जहन्नम में। ऐं क़यामत जे ॾिहाड़े में सब खां पहिरीं अल्लाह वटि जेको केस हलंदो वो खून जो केस हूंदो। जेके कत्ल कयो वियो, बेगुनाह जेके मारियो वियो, इहो मक़तूल ई ईंदो, उन जो सिर उन जे तरी ते हूंदो, उन मां रत ॻड़ंदो पियो, उन मां रत टिमंदो पियो। वाहिदुल कहार जे अॻियां बीही रोई चवंदो मौला मुंहिंजे कातिल खां पुछ त मूंखे छो मारियो हुई। अज खून रेज़ी आम थी वई आ, कारोकारी जे नाले ते, इज्जत ऐं गैरत जे नाले ते बेगुनाह नियणनि के शूट करे मारे था छॾनि। याद रखो मुसलमानो, शरीयत में इहे इजाज़त न आहे। जे नबी जो असां कलमो पढ़ियो आ, उन नबी असांखे इहे न सेखारियो आ। नबी सेखारियो आ त हिक ॿिए में मोहब्बत रखो, शफ़क़त रखो, प्यार रखो। साईं फरमायो त जेकॾहिं 2 मुसलमान नाराज़ थी पवनि, 3 ॾींहं पाण में नथा ॻाल्हाइनि, उन्हनि जी का इबादत कननि खां मथे नथी चढ़े। भली नमाज़ पढ़नि, भली हज ते वञे, भली उमरा करे, भली काबे जा तवाफ़ करे, मुसलमान खे रंजाए आयो आहे। ॻाल्हि ॿोल सलाम कलाम बंदा, इन जी का इबादत कननि खां मथे नथी चढ़े। ऐं इन्हनि ॿिन्ही मां भलो माण्हू उहो आहे जो अॻ में वञी सलाम करे। नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत, मशाइख़
साईं फरमाइन था वो मुसलमान पान में तकरार थी पियो वेड़ थी पई पान में नथा ठहन पियो उठे उन्हनि खे परचाए वो उन्हें परचाइण जे लाइ उन्हें खे अगर कूड़ ॻाल्हाइणो पए न इहो कूड़ विवादत में हालांकि कूड़े ते अल्लाह जी लानत आ कूड़ का कुरान मनो कई आ कूड़ का मदीने वाले साईं मनो कई आ पर इन विढ़लन के ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाए लेसल कज़्ज़ाबुल लज़ी युस्लिहु बैन अन्नास इन विढ़लन के ठाहिण जे लाइ कूड़ ॻाल्हाए तो इहो कूड़ नाहे इहो कूड़ बि अजर आ सवाब आ इबादत में शामिल साईं फरमायो इन विढ़लन जे विच में को सुलियो करे उन्हें के अल्लाह 20 हजन जा सवाब घणा सवाब थोड़े 20 हजन जा सवाब थोड़े वो मिठा जे नबी जो असा कलमो था पढ़ूं उन नबी असा के सेखारियो आ यतीम बच्चन जो ख्याल कयो बेवा औरतुन जो ख्याल कयो मिस्कीनन गरीबन का नफरत न कयो हां अल्लाह तवा के इज्जत दिनी आ कुर्सी दिनी आ इख्तिदार दिनो आ तवा के वर्दी दिनी आ त तवा वर्दी जे जोर ते मिस्कीनन सा जुल्म न कयो गरीबन जा हक न खाओ केंजो खून न हारियो रब फरमाओ त जालिम मानू जदे क़यामत जे ॾियारे उथंदा उन्हनि जा मुंह कारा थियल हूंदा शिकिलियूं कारियूं थियल हूंदियूं दुनिया ॾिसी चवंदी ही ज़ालिम अची रहिया आहिनि ज़ुल्म ज़ुल्मातुन यौमल क़ियामा ज़ुल्म क़यामत जे ॾियारे अंधारो हूंदो उन जे चेहरे ते मज़लूम के रब फरमाईंदो हेॾे आ मज़लूम तुंहिंजो साथी मां आहियां ज़ालिम जा घणा साथी हुया ज़ालिम के सपोर्ट करण वारा हज़ारे हुया मज़लूम तुंहिंजो मददगार मां अल्लाह सुभान अल्लाह साईं मुझा सोना हबीब मेराज ते था वञनि पिया बुराक जी सवारी आ त हिकड़ी शे बुराक खां बि तिखी मथे गुज़री वई असहाबन पूछो यार हुजूर जन पूछो या जिब्रील मा हाजा ए जिब्रील ही छा हुई जेका तकड़ी शे गुजरी वई या रसूल अल्लाह या मजलूम जी दाह हुई जेका अर्श दे हली इन जी रफ्तार बुराक का बि तिखी आ या मजलूम जी दाह ओ बेटा उन मानू जी आह खां ॾिजो उन मानू जी दाह खां ॾिजो जेको अल्लाह का सवा ॿियो केर न केंजो सपोर्ट में वडेरो आ केंजो सूबेदार आ केंजो एमपी है केंजो एमएलए पर एकड़ो गरीब मेरड़न कपड़न वारो छिनल पोचल कपड़न वारो गरीब राहत जेजो अल्लाह दी जात का सवा बियो को बुथण वारो दात रसी करण वारो नाए उन जी आह खां जो बादशाह जालिम महल ठहरायो महल ठही तैयार थियो पंजे नौकरन मुशीरन वजीरन सुधो महल घुमण जे लाइ मुआइनो करण जे लाइ आयो ठही त महल जे अॻियों दरवाजे ते कथाई झूपड़ी ठही पई आहे पुछा के भाई झूपड़ी कंहिंजी आहे चईं हिकिड़ी बुढ़ड़ी कुराड़ी औरत आहे ॾींहं जो पिन दिया शहर में गदाई सफ़ाई कंदी आहे रात जो अचे इन झूपड़ी में रहंदी आहे ई कुराड़ी जो अछो आहे उन कुराड़ी बुढ़ड़ी जो घरड़ो आहे बादशाह जो हेडो महल सोनो उन जे अॻियां या कखाई झूपड़ी ठहे नथी ड्रायो मैदान साफ़ कयो हुकुम बादशाह जो मिलियो झूपड़ी ढही वई मैदान साफ़ थी वियो जेॾीमहिल शाम थी उहा बुढ़ड़ी उहा कुराड़ी ज़ईफ़ा औरत लिंग ॾकनि पिया आई ॾिठई त मैदान साफ़ आहे अझो नज़र न आयो पुछा के अबा हे मुंहिंजो अझो काॾे वियो मुझो घरड़ो काॾे वियो माण्हुनि चयो मां अॼु बादशाह आयो आहे महल घुमण जे लाइ बादशाह चयो त हिन झुगे मुंहिंजे महल जी रौनक विञाए छॾी आहे बादशाह हुकुम ॾिनो तुंहिंजो झुगो उन्हनि नौकरनि ड्राथो आहे ओॾी महिल ग़रीब जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं मथे निहारे अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़े चए थी मुंहिंजा मौला मां कोन हुयुसि तूं काॾे वियो मुझा मालिक मां कोन हुयुसि तूं केॾांहुं वियो मुझा मौला ये बादशाह मुखो ॾाढो आहे मुखा वधीक ताक़त वारो पर तोखां ॾाढो न आहे इन ग़रीब तोह कई अखियुनि में लुड़क हारिया अल्लाह जी ज़ात जो कहर ऐं जलाल जोश में आयो हुकुम जो मलाइको इन ज़ालिम बादशाह के माल सूदो ज़मीन में गर्क कयो
जेके बुढ़ड़ीअ ते बाझन आई वदा ये बादशाही अल्लाह जी आ हुकूमत मुझे रब जी आ इन धरती ते वला तमश फिल अर्द मरहा जमीन ते अकड़ जी न हलो कैसा जुल्म न कयो केजा हक न खाओ कैसा नाजायजी नाइंसाफी न कयो धरती ते अल्लाह जे बानन सा रहम तरस सा मोहब्बत प्यार सा पेश अचो अल्लाह उन्हनि माण्हुनि सां खुश थी ओ बेटा जे सोने नबी जो सच्चो आशिक आहीं अज मकाम मुस्तफा जे हिन सोने जलसे में ऐलान कर त अज खां पोइ बाकी जिंदगी मुस्तफा जे गुलामी ओ मिठा मुखे एकड़े वाक्य बयान करण जे ला फरमाइश थी आ पीउ मां जी इज्जत कयो पीउ मां जो अदब कयो पीउ मां तो वट मेहमान हन उन्हनि जो ख्याल कयो खुदा जाने पीउ जे चेहरे के ॾिसी त हज जो सवाब आहे अमड़ जे चेहरे जी ज़ियारत करी हज जो सवाब आहे पर अॼु दौर उल्टो अची वियो आहे माण्हू ज़ाल खे तरजीह ॾियनि था अमड़ जो ख्याल नथा कनि हिकड़ी औरत हुई नौजवान शादी थी पुटड़ो जाओ बच्चो जाओ मुड़स गुजारे घर वारनि चयो त ॿी शादी कर नौजवान आई चई मां ॿी शादी कंदसि त मुंहिंजो बच्चो रुली वेंदो मुंहिंजो हे पुटड़ो रुली वेंदो ॿी शादी न कयई बच्चे खे पालींदी रही निपाईंदी रही जॾहिं बच्चो जवान थियो दुआ थी घुरे मौला मुंहिंजे बच्चे जी शादी थिए इहा मुराद पंहिंजे अखियुनि सां ॾिसे अमड़ जी दुआ अघाणी पुट जी शादी थी नो घर में आई कुछ ॾींहं गुज़रिया त ससु नुंहुं जो झेड़ो शुरू थी वियो घर में अणबड़ थी वई हाणे उहा नुंहुं चवण लॻी पंहिंजे मुड़ुस खे त इहा जेका कुराड़ी माउ अथई न मुंहिंजी ससु इन खां घर मां कढ चई इन खे घर मां किथां कढां इहा मुंहिंजी अम्मा आहे मूंखे पालियई मूंखे निपायई मूंखे वातनि जा गिर कढी खारायई इहा मुंहिंजी अम्मा घर बि इन जो मुंहिंजो पीउ त गुज़ारे वियो इन मुंहिंजी अम्मा मूंखे पालियो इन खे मां कीअं घर मां कढां चइजे इन खे नथो कढी त आऊं घर छॾियो थी वञा माई कावड़जी निकिरण लॻी हिन छा कयो जो अमड़ खे वठी बाह मां गिले शहर जे ॿाहिरि वञी फिरो पोइ कखां जुगो ठाही उते वञी माउ खे छॾी पाण ज़ाल सां ख़ुशि गुज़ारण लॻी ॿिए ॾींहुं चौथे ॾींहुं मानी पाणी वञी माउ खे पहुचाए ईंदो आहे वरी ज़ाल खे ख़बर पई त माउ ॾे वञे थो उनखे मानी पाणी पहुचाए थो वरी ज़ाल अचे घर में झेड़ो कयो हाणे तेसीं घर न कंदी माए इन माउ खे मारे इन जी दिलि कढी मूंखे ॾेखार इन माउ जो ही दिल कढी आ पोइ मां सम्झंदसि तूं मूंसां मोहबत रखींदो पोइ तुंहिंजो घर कंदसि ही ज़ालिम खंजर तिखो कयईं अमड़ खे मारण जे लाइ ऐं होॾो अमड़ पई रस्ता निहारे त मुंहिंजे बच्चे अलाए छो देरि कई आहे हेतिरा ॾींहं थी विया अलाए छो न बच्चो मुंहिंजो आयो आहे दुआ घुरे मौला मुंहिंजे बच्चे जो ख़ैर कजां परे खां ॾिठई त अचे थो पियो अमड़ उथी बीठी अॼु भाकुर पायांसि सीने सां लायांसि ही जो ज़ालिम आयो अमड़ वधी भाकुर पाइण जे लाइ हिन तेज़ खंजर कढियो अमड़ जे छातीअ में हयई मां कुराड़ी पुठीअ भर किरी फतकंदे दम परवाज़ थी वियो उनजे सीने खे चीरियईं अमड़ जो हियांव कढियईं अमड़ जी दिलि कढियईं हाणे ही खणी वञा ज़ाल खे ॾेखारियां ॾाढो ख़ुशि थींदी जेॾी महिल उहा दिलि खणियो मोटियो पियो अचे ओचितो थाबो आयुसि हेठि किरियो त दिलि मां आवाज़ आयो बच्चा अल्लाह शल तोखे धिकनि खां बचा अल्लाह शल तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे ओ मुंहिंजा बच्चा तोड़े मूंखे मारियूं थो वञी पर दिलि मां वरी बि तुंहिंजे लाइ दुआ थी मिठा अम्मा अम्मा है अब्बो अब्बो पंहिंजे पीउ मां जो ख्याल रखो पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां सुठो सलूक रखो तव्हां ख़ुशि नसीब आयो तव्हांजी निस्बत कटपार शरीफ़ वारनि बुज़ुर्गनि सां हे कामिल
अकमल घरानो ही फैज़ वारी दरबार अल्लाह वारन सा सच्ची निस्बत होंदी उनन जे हथ में हथ हुंदो इंशाअल्लाह हिते हुते बेड़ा पार थी विंदा। अकीदो सच्चो रखो पंजे मुर्शिदन वारो अकीदो रखो जेको दरबार आलिया कटबार शरीफ वारन जो हजरत साईं मोहम्मद कामिल रहमतुल्लाह अलैह जो अकीदो जेको हजरत साईं अब्दुल गफूर जो अकीदो जेको अकीदो साईं साहबजादा गुलाम मुहिउद्दीन ताके हियर सिखारे विया उन अकीदे ते मजबूत थी वञो। अज फितना वधी विया आहिनि कई ॻाल्हियूं कई नेट ते ॾिसो त वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा प्रोफेसर गुमराह आहिनि खुद बि ॿियनि खे बि गुमराह वेठा कनि मिठा उन्हनि गुमराहियुनि खां तॾहिं बचंदो जॾहिं कामिल मुर्शिद जे दामन में हथ विझो। पन्नो आहे न सनड़ो पन्नो इने खे हीअं छॾींदो हवा ते पियो उॾामंदो केॾीमहिल हेॾे केॾीमहिल होॾे हवाऊं उनखे कॾहिं ओभर कॾहिं ओलह कॾहिं उत्तर कॾहिं ॾखिण उॾारींदियूं पर इने पन्ने जे मथां को ॻरी शइ भार रखंदो त पन्नो पंहिंजी जाइ इंसान जी दिल बिने पन्ने वांगुर पई थी रुले को माण्हू था रुलाइनि कॾहिं उनखे नेट थी रुलाए कॾहिं कहिड़े तरह सां माण्हू जो दिल रुलंदो थो वठे पर जे कामिल मुर्शिद जे बेअत वारो भार हूंदो न जे कटबार शरीफ सां तुंहिंजी निस्बत मज़बूत हूंदी इंशाअल्लाह को गुमराह कंदड़ तोखे गुमराह करे न सघंदो। अल्लाह करीम इंशाअल्लाह असांखे मदीने वारे साईं जो सच्चो दर जो गुलाम बणाए हिन आस्ताने के रब क़यामत ताईं आबाद ऐं शाद रखे दरबार कटबार शरीफ जो फैज़ क़यामत ताईं जारी ऐं सारी हुजे। अल्लाह करीम सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते